अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली किराया जी किराया। जी हाँ दोस्तों, जेकॾहिं अवां मुंहिंजे आयो हिन चैनल ते न्यू त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आइल बटन खे दबाए छॾियो त जीअं अचण वारे मुंहिंजी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं अचे, अवां खे मिले बहितर खां बहितर अपडेट। जी हाँ दोस्तों, कुझु दोस्त पंहिंजा व्यूज़ वधाइण जे लाइ कूड़ ॻाल्हाइनि पिया ऐं उन्हनि कूड़नि ते अव्हां खे अमल न आहे करिणो। मां हमेशह अव्हां ताईं ॻाल्हि कंदो आहियां सची, ऐं मां अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त छो त आऊं आहियां बे अदाकार आहियां। अदाकारनि सां मुंहिंजा सुठा वास्ता बि आहिनि ऐं अव्हां ताईं जेका अपडेट पहुचंदी त उहा सची ऐं खरी अपडेट हूंदी। त दोस्तों, हींअर कूड़ ॻाल्हाइनि पिया त जेको आहे पंहिंजा वेरी ड्रामो ऐं ॿियो रियासत ड्रामो कोन ईंदो, छो कोन ईंदो, ऐं जी में अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़रूरु ईंदो। ॿिन्हिनि जा जेके राइटर डायरेक्टर जेके आहिनि, मुंहिंजो जेको राइटर आहे नूर ज़ोर साहब आहिनि, रियासत जा बि ऐं पंहिंजा वेरी जा बि नूर ज़ोर साहब जेके आहिनि जा राइटर आहिनि। ऐं ॿिए पासे आहे खजू फर्ज़न मलिक खजू। जी हाँ, उहो KTN ते विझी चुको आहे ऐं KTN खे ॾींदो बहितरीनु सोप सीरियल रियासत। हर दफ़े जीअं ज़ेर ज़िंदगी दौलाब जी कामयाबी खां पोइ रियासत अची रहियो आहे, ऐं हुनखां अलावा हेॾा वेरे पंहिंजा वेरी ड्रामो जेको आहे हुनजो आहिनि डायरेक्टर चौधरी असगर तई बहितर खां बहितर अव्हां खे ॾींदो सोप सीरियल। उनजे कुझु स्क्रीनशॉट अव्हां दोस्तनि जे मां शेयर कया आहिनि। इनशाला अवन क़रीब दोस्तों अव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां ईंदो पंहिंजा वेरी ड्रामो। त दोस्तों, इनशाला अव्हां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकर पसंदि आयो आहे त लाइक कमेंट करे ज़रूरु पंहिंजे दोस्तनि में बि शेयर कयो, छो त मां अव्हां दोस्तनि खे जेका बि अपडेट पहुचाईंदो त उहा सची ऐं खरी हूंदी, इन में का बि कूड़ बि न हूंदो ऐं ॻाल्हि हूंदी बिल्कुलु सची। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।